सुजावल शहर कब्ज़ाखोरनि जे वटि चढ़ी वियो। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते कब्ज़ाखोरनि कब्ज़ा करे छॾी। सुजावल शहर पंहिंजी ख़ूबसूरती विञाए छॾी। इंतिज़ामिया निंड पियल। सुजावल शहर में कब्ज़ा माफ़िया सरगर्म। शहर जे सरकारी प्लाटनि समेत मेन रोडनि ते कब्ज़ा करे छॾी, जंहिं सबबु शहरियुनि जो लंघण अज़ाब बणिजी वियो आहे। मामूलालो चौक खां पब्लिक पार्क ताईं रोड ते गाॾा बीहण सबबु ट्रैफ़िक जो निज़ाम मुअत्तल थी वियो आहे। सुजावल जे शहरियुनि जो चवणु आहे त शहर जी मच्छी मार्केट बंदि थियण करे उते वेठल सब्ज़ी वारनि शहर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। सब्ज़ी वारनि ऐं गाॾियुनि जो शहर में बीहण करे लंघण वारनि खे सख़्त मुश्किलात थिए थी। हिननि चयो त केतिरा ई भेरा इंतिज़ामिया खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर पुराणी मच्छी मार्केट खे बहाल कयो वञे ऐं शहर में वेठल सब्ज़ी वारनि खे उन तरफ़ मोकिलियो वञे त जीअं शहर में कब्ज़ा कंदड़ मां जान छॾाई वञे, पर इंतिज़ामिया ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त असां आला ऑफिसरनि खां मुतालबो कंदासीं त शहर ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। शहबाज़ मेमन, शाइन न्यूज़, सुजावल।